वॾा जेकॾहिं इन सूबेदार मां कम कढणा आहिनि न पोइ इन जो चवणो वठणो पवंदी। मां पुलिस जो मुखबर बणिजी दुश्मननि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे माराईंदो वता। वॾा जेकॾहिं ईअं न कंदो त सूबेदार तव्हां सां चप पइजी वेंदो। वाहिद सूबेदार त उहो ई मूंसां ठहे कोन थो। जॾहिं बि मूं उनखे मौक़ो ॾिनो या मुंहिंजे खिलाफ़ उनखे को सबूत मिलियो त पोइ इहो सूबेदार मूंखे लाकअप करण में देर न कंदो। इन करे चवां थो त सूबेदार खे पंहिंजी मुट्ठी में करण लाइ उन जो इहो कमु तव्हांखे करणो ई पवंदो। न सूमर न, मां मरी त सघां थो पर पुलिस जो मुखबर थी करे बेगैरतन वारी जिंदगी नथो गुज़ारे सघां। वॾा पर घणा माण्हू इन कम खे फ़ख्र महसूस कंदा आहिनि। न वाहिद न, उहे ॿिया हूंदा जेके चमचागिरी करे जिंदगी गुज़ारींदा आहिनि। पोइ मुसीबतूं वॾा हटर आहिनि असांजे मथां। जेके बि मुसीबतूं अचनि थियूं फल अचनि, मूंखे का बि परवाह न आहे। पहिरियों बि मां जेल काटे आयो आहियां। जेल मुंहिंजे लाइ का नई ॻाल्हि न आहे। जेकॾहिं ॿीहर बि मोकिलियऊं न वेंदुसि, घबराईंदुसि न, जेल काटे ईंदुसि। बाक़ी पुलिस जो कुत्तो ऐं टाउट बणिजी घटिया जिंदगी कोन गुज़ारींदुसि। वॾा वरी बि बस उमिरि चुप। चयमि न इन बारे में वधीक का बि ॻाल्हि कोन थींदी। केर केतिरो बि मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन छो न हुजे, उन सां ई शेर अली सिधो विढ़ंदो, वर वखण ई संतरगणी कोन विढ़ंदो। बाक़ी पुलिस जो मुखबर बणिजी या वरी उन्हनि जो टाउट बणिजी पंहिंजे दुश्मननि खे मारायां, इहो मां कॾहिं बि कोन कंदुसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। छो त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।